पाकिस्तान पीपुल्स पार्टी के मरकज़ी तर्जुमान ऐं सेनेटर मौला बख्श चांडियो चयो आहे त सिंध में बरसातनि तबाही मचाए छॾी आहे। वज़ीर आज़म सिंध जी बरसात ते संजीदा थियण बदिरां मज़ाक उॾाए रहियो आहे। अवामी लीडर अवाम जे विच में हूंदो आहे। अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी हिन कुदरती आफ़तुनि वारी सूरत हाल में अवाम सां गॾु आहे। मौला बख्श चांडियो हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा हमेशह सहाफ़ी दोस्तनि सां सुठा लाॻापा रहिया आहिनि। हुन चयो त केपी के पंजाब बलोचिस्तान समेत 4 सूबा ॿुॾी रहिया आहिनि। इन ते कंहिंखे चइजे ही कुदरती आफ़तूं आहिनि। वज़ीर आज़म खे मज़ाक उॾाइण बदिरां इन सूरत हाल में संजीदा थी गॾिजी कमु करणु घुरिजे। हुन चयो त इमरान खान मुल्क जो वज़ीर आज़म न बल्कि PTI जो वज़ीर आज़म आहे। ही वफ़ाक़ी हुकूमत न वफ़ाक़ी इंतज़ामिया आहे। जे हुकूमतूं ईअं नाहिनि हूंदियूं। मौला बख्श चांडियो चयो त वफ़ाक़ी हुकूमत मुआइशी तरक़ियाती महाज़ समेत हर महाज़ ते नाकाम थी चुकी आहे। अवाम सां जेतिरा वाइदा ख़िलाफ़ी हिन हुकूमत कई आहे उहा कंहिं बि हुकूमत नाहे कई। PPI अॻवान चयो त वज़ीर आज़म अवाम सां हिन वक़्त ताईं पंहिंजो हिकु वाइदो बि पूरो नाहे कयो।